अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मुदस्सिर नज़र बलोच। इबरत टीवी जी एशिया कप जे हवाले सां टेलीकास्ट में तव्हां सां मुखातिब आहियां। अॼु एशिया कप में पाकिस्तान ऐं भारत जो मैच जारी आहे। भारत टॉस खटे पहिरीं बैटिंग जो फ़ैसिलो कयो ऐं 48.5 ओवरनि में 266 रन ठाहे ऑल आउट थी वई आहे। भारत जो कप्तान रोहित शर्मा, विराट कोहली, शिराज अय्यर ऐं शुभमन गिल नाकाम रहिया, जॾहिं त ईशान किशन ऐं हार्दिक पांड्या पंहिंजी टीम खे सहारो ॾींदे हिकु सुठी पार्टनरशिप क़ाइमु कई, जंहिं बैदि टीम जो स्कोर 266 रन ताईं पहुतो। भारत पंहिंजा मुकमल ओवर न खेॾे सघी, जॾहिं त पाकिस्तान जे तरफ़ां शाहीन शाह अफ़रीदी 4, नसीम शाह 3 ऐं हारिस रऊफ़ 3 विकेटूं हासिलु कयूं। पाकिस्तान जो स्पिन अटैक शादाब ख़ान, मोहम्मद नवाज़ ऐं आगा सलमान मुकमल तौर ते नाकाम रहियो। पाकिस्तान जी पेस अटैक जी कारकर्दगी ॾिसी इहो तय करे सघिजे थो त पंहिंजो पाकिस्तान जी बॉलिंग निभायो। पाकिस्तान जी फील्डिंग तमामु नाकाम रही, जॾहिं त रिव्यू सिस्टम में बि पाकिस्तान जो कप्तान बाबर आज़म को ख़ातिर ख़्वाह परफॉर्म न करे सघियो, छाकाणि त हिकु रिव्यू लॉस्ट कयो वियो, ग़लति पंहिंजो रिव्यू वरितो वियो। उनखां अलावा मोहम्मद रिज़वान जी पंहिंजो विकेट कीपिंग ऐं कुझु फील्डरनि जी कारकर्दगी बि नाकाम रही, जंहिंजे करे काफ़ी अंगरियूं थी रहियूं आहिनि। जेकॾहिं पाकिस्तान खे ॾिनल हदफ़ जे हवाले सां ॻाल्हि कयूं त 266 रन्सनि जो हदफ़ कंहिं बि हवाले सां मुश्किल नाहे, पर पिच में स्विंग ऐं ख़ासि तौर ते फास्ट बॉलरनि लाइ मदद मौजूदु आहे ऐं भारत खे इहो बेनिफिट आहे त हुन वटि 4 पेसर आहिनि: जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शरदुल ठाकुर ऐं हार्दिक पांड्या। इहे 4 पेसर जेकॾहिं सुठी परफॉर्मेंस ॾियनि था त पाकिस्तान लाइ मुश्किलातूं पैदा थी सघनि थियूं। पर पाकिस्तान लाइ सभ खां बहितर इहो रहंदो त फ़खर ज़मान ऐं इमाम उल हक़, जेके मुसलसल नाकाम थी रहिया आहिनि, ख़ासि तौर ते पहिरें मैच में नेपाल जे ख़िलाफ़ परफॉर्म न करे सघिया, उन्हनि खे पंहिंजी कारकर्दगी ॾेखारणी पवंदी। उनखां अलावा मोहम्मद रिज़वान ऐं बाबर आज़म ते ख़ासि तौर ते अहम ज़िम्मेवारी हूंदी। इफ़्तिख़ार अहमद गुज़िरियल मैच में सेंचुरी स्कोर करे चुको आहे, उनजे करे उनखे उन मां उमेदूं रखी सघिजनि थियूं। बाक़ी आगा सलमान, मोहम्मद नवाज़ ऐं शादाब ख़ान खे बि अॼु अहम मैच में पंहिंजो किरदारु अदा करिणो पवंदो। सो हाणे ॾिसिजे त इनिंग पाकिस्तान जी शुरू थियण वारी आहे। हाणे पाकिस्तान इहो 267 रन्सनि जो हदफ़ कीअं थो हासिलु करे, तेसिताईं असांखे इजाज़त ॾींदा। वरी मैच जी पुॼाणी ते तव्हां सां मुखातिब थींदासीं। मुदस्सिर नज़र बलोच, इबरत टीवी, हैदराबाद।